अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल्लज़ीना जाऊ मिन बअदिहिम यक़ूलूना रब्बना इग़फ़िर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। 12 महीने सोने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़न आले रसूल सैयदना अहल बैतन जे हिन प्रोग्राम में हज़रत क़िबला साईं अशरफ शाह बादशाह, साईं अलमस्त साईं झंडल शाह बादशाह उन्हनि ते सदाई रब जूं रहमतूं आहिनि ऐं असांजी दिलि बि ईअं चए थी उहे रहमतूं अञा वधी वञनि। उन्हनि जे उर्स मुबारक में ऐं उन्हनि जो जद्दे अबजद जाथो महबूब जी आल हली आहे, हसनैन करीमैन, उहे ॿ शहज़ादा जन खे मदीने जे सोणे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हे ॿई जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि। मुहर्रमुल हराम जे महीने मुबारक जे निस्बत सां शहज़ादनि जो बयान बि ज़रूर थींदो आहे। केॾी त प्यारी महफ़िल आहे। अॼु हिक ईमान जे रोशनी वारी महफ़िल में असां वेठा आहियूं। इहो अल्लाह जो करम आहे जो अहिड़ियूं घड़ियूं नसीब करे। न त मस्जिद जे दर खां अंदरि निमाज़ हलंदी आहे, दर खां हीअं लंघी वेंदा थी, अंदरि अचणु न ॾींदो अथनि। ईअं न त उहे पाण न ईंदा आहिनि, न न, सलाए आम है यारां, ख़ैर त आम मालिक ॾेई छॾियो महबूब जे हथनि तां त महबूब विराए त मस्जिद मुंहिंजो घर 5 वक़्त अची हाज़िरी मुंहिंजा बाना भर त पोइ जन्नत में बि मज़ा कर। पर उहो जॾहिं असांखे थिए नसीब, अलाह कंदो नसीब थींदो त हिन सुहिणी महफ़िल जी शुरूआत छा सां कंदासीं? मदीने जे सोणे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद सां। दुरूद शरीफ़ खे ॾाढियां पढ़ त इहा बरकत बि ॿुधायां त हिकिड़ो भेरो सिक सां सलात पढ़े मदीने जे साईं ते त उनजो अजुर छा आहे। पर पढ़ो ॾाढा नंढड़ा वॾड़ा सभु जेके भित खे टेक ॾेई विटायो, अलाह जे घर जी भित खे टेक ॾी अथव, तव्हां बि ॾाढा पढ़जो, पढ़ो ॾाढा। सलात व सलाम अलैका या सय्यदी या मुर्शिदी या महबूबी या रसूल अल्लाह, खुज़ बियदी क़ल्लत हीलती अंत वसीलती अदरिकनी 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 या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मशवल वारे साईं वटि आयो हिकिड़ो माण्हू, ॻाल्हियुनि ते ॻाल्हि यादि पई आहे सचे मुर्शिद कामिल जी, जंहिंजो फैज़ असां ग़ुलामनि ते त हक़ आहे त बयानु कयूं, असांखे छॾ पंहिंजनि शहरनि में के वॾड़ा ॻोल्हींदे त उहे बि ॿुधाए विया हूंदा जे विया हूंदा। हिकिड़े माण्हू अची अर्ज़ु कयो त साईं नौकरी हूंदी हुई म्यूनिसिपालिटी में, म्यूनिसिपालिटियूं शहर में थींदियूं, पोइ मिड़ई का ग़लती थी वई, हाणे मां कढी छॾियो अथऊं, ग़रीब आहियां, ॾाढियूं मिठूं इलाज हे हो, पर नौकरी नथी मिले। दुआ जे लाइ आयो, दुआ फरमायो त मुंहिंजो कमु थिए। मुंहिंजा सुहिणा अवारनि ॿारनि खे अथऊं या त हे मैदान निकाली ॾियो त घर वञी खेॾनि, या वरी चुप करे वेहनि जेका ॿारनि खे ईंदी कान।
दुआ फरमाई साईं बादशाह के अर्ज के पाण फरमायूं साईं ॻाल्हि ॿुध आयो बि आहे हिकिड़ो ॾस साॼो ई कंदे चइसि कंदुसि अबा जंहिं ग़रीब खे बुख वराए कमु न थिए ॾिस त कीअं उहो कंदो न ॿियो वरी ॾसण वारो बहू बेड़ो जो सम्झे पियो त ॾस बेड़ो ॾींदो जेको मुंहिंजो वार वार ठरी पवंदो असां ॾस थो रहियो त ताबीज़ ॾींदोमांइ पर हेतिरा पैसा वठंदोमांइ न न मुर्शिद कामिल मां ॾसींदो आहियां तकरीर में त ॾनु ॾींदो आहे ॾनु वठंदो न आहे मुर्शिद कामिल ॾनु कीअं वठंदो अदा उहो तोखे ॾींदो कंदे चई हा साईं पाण फरमायूंसि त सुबुह जी निमाज़ खां पोइ हिकिड़ी तस्बीह वेही सलात शरीफ़ जी पढ़ी पोइ घर वेंदो या पंहिंजो कमकार कंदो कर जेको हालो साईं हुन ग़रीब इन ॾस ते वञी अमल कयो सुबुह जो सलात शरीफ़ जी हिकिड़ी तस्बीह पढ़ंदो हो ईअं 2-3 ॾींहं गुज़रिया त हुन ऑफिसर माण्हू मोकिलियोसि या त पाण वञे पियो पंध करे त बि धिका पिया ॾियनि या वरी घर वेठो आहे त उहे एलाज़ू पिया थियनि अचे वियो ॾिसी चईंसि यार बसि मुंहिंजे दिलि खे अलाए छा थी वियो साईं छा थी वियो आहे चए बसि आ तोखे नौकरी ते रखूं था दरख़्वास्त इहा थी सलात शरीफ़ मदीने जे सोने साईं हिकिड़ी हदीस मुबारक फरमाई आहे पाण फरमाइनि था अल्लाह ताला जंहिं जहान पैदा कयो आहे जंहिं मखलूक पैदा कई आहे इंसान पैदा कया आसमान ज़मीन उन्ही अल्लाह पाक हिकिड़ो मलाइक हिकिड़ो फ़रिश्तो पैदा कयो आहे जेको एॾो त वॾो आहे जंहिंजो हिकिड़ो पर ओभर में आहे त ॿियो ओलह में आहे इहा हुनजी क़दो क़ामत आहे हिकिड़ो पर ओलह में ॿियो ओभर में सारी दुनिया खे याने पंहिंजे वकड़ में आणियो बीठो आहे पंहिंजे भाकुड़ में आणियो बीठो आहे का बि शइ हुनजे निगाह कहूं ॿाहिरि न आहे संदसि मथो अर्श जे हेठियों त पेर 7 ज़मीननि जे हेठियों सम्झी वई अल्लाह मलाइक ठाहियो आहे तोखे असांखे ॾिसण में नथो अचे अल्लाह जूं ठाहियल कई शयूं ॾिसण में नथियूं अचनि कोरोना में ॾिसण में न पई अचे घणनि खे वरी पत बि न पई अचे अड़े बाबा लखे माण्हू मरी विया दुनिया में भला सॼी दुनिया चरी थी वई आहे चए न पाकिस्तानी पैसनि जे लाइ था कनि अबा पाकिस्तानी पैसनि जे लाइ था कनि त सऊदी अरब छा जे लाइ थो करे ईरान छा जे लाइ थो करे अबा कोरोना ॾिसण में अचे पई सॼी दुनिया मञेसि पई न त आहे त अल्लाह अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं पैदा कयूं हुनजे हिन अखियुनि खे ॾिसण में न अचनि त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे एॾो वॾो मलाइक एॾो वॾो फ़रिश्तो उनजी ताक़त छा आहे पर एॾा वॾा जो हेॾो ओलह हेॾो ओभर पाण एॾो वॾो जो मथो अर्श अज़ीम ते पेर ज़मीन 7 ज़मीननि जे हेठि 7 तबक़नि जे हेठि ज़मीन ते आबाद समूरी मखलूक उहा जेका आहे इन मखलूक जे बराबर जेतिरा हुन जा पर हाणे वण बीठो आहे निम जो बीठो त वण हिकिड़ो आहे पर जे टारी टारी में केतिरा पन आहिनि अलाए केतिरा आहिनि हुन जे बाबा पर वॾा एॾा आहिनि पर उन्हनि में एतिरा त पर आहिनि जेतिरी मखलूक आहे एतिरा पर उन जे अंदरि हाय हाय सुभान अल्लाह कर दुरूद पढ़ त हिकिड़ी ॻाल्हि कयां ॿेड़ी ॿुध त सही इन्ही मलाइक खे ॾिसण वारी अख मुबारक बि त मदीने जे साईं जी छा थो सम्झे छो त जे महबूब इन्ही सॼे खे हीअं न ॾिसनि हा त उनजो हुलियो उनजो कदु कीअं बयानु फरमाईंदो यानी सरकार हिनखे सॼो ॾिठो आहे हेॾो कदु अथसि हेॾा पर अथसि परनि में हेतिरा पर अथसि सोना पोइ जेको इनखे जेको हेॾो अर्श अज़ीम हेॾो सत हेठि सभु ॾिसे थो उहो तोखे असांखे हेठि नथो ॾिसे अल्लाह
मुर्शिद कामिल मिलई त ख़बर पवे। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां न त असांजो अब्दुल वाहिद उनड़ साहब फ़कीर हाफ़िज़ अब्दुल जब्बार जो बाबो पहिरियों दफ़ो या ॿियो दफ़ो हिकिड़े दरगाह ते आयो, बीमार हो, रेल ही तरह जेका पटिजी वई, हाणे बि नवशहरे खां लंघियासीं त वॾी भित पकी ॾेई वई, ॿ लोह जूं पटड़ियूं वञनि पियूं, अंग्रेज़ ठाहे ॾेई विया, असांजा चिब हुकुमरान उनखे पटे ख़तमु करे छॾियो। रेल इहा हलंदी, मुंहिंजे ख़्याल में इहा ईंदी एॾऊं पढ़ीदन खां काज़ी अहमद खां एॾऊं इन में साईं चढ़ियो, अची रोहड़ी लथो, रोहड़ी मां ॿी रेल में चढ़ियो, तॾहिं आम जाम होटल ॾहा मानियूं न हूं, बुख वरायो अची हबीब कोट जी स्टेशन ईंदी जंक्शन सखर खां जेका सेवण शरीफ़ लाइन वेंदी आहे, जंहिंसां दरगाह मशहूर शरीफ़ आहे, उन सां उहा हबीब कोट जंक्शन आहे। हिते साईं मंझंदि थी वई, वॾे असुर जो निकितल, बुख वरायो, पकोड़ा वठी खाधा। मुंहिंजे बि साईं अकेलो पाण कई माण्हू ईंदा तॾहिं सफ़र रेल 2:30 बजे जी ट्रेन दरगाह मशहूर शरीफ़ लथी, दरगाह ते आयो, लंगर पेश कयूंसि, लंगर में वॾो गोश्तो, चई मां न खाईंदुसि। साईं छो? चए बाबा बीमार आहियां, साईं ॾे आयो आहियां दवा जे लाइ, हे वॾो गोश्त आहे, डॉक्टर झलियो आहे त न खाईंदो कर। साईं छो झलियो आहे डॉक्टर? डॉक्टर चओ त गरम शइ न खा, हे वॾो गोश्त गरम आहे, हिन जो असर गरम, माने न खाधे। बसि यकदम बेपरी निमाज़ जी आज़ान आई, मशवन वारा साईं हावेली तां आया, निमाज़ थी, निमाज़ खां पोइ जमायत मिली, हिन खां बि पुछा कयूं त लंगर ॾो कयो अथव? चई न साईं, त फ़क़ीर जेको लंगर जी ड्यूटी थिए उन चयो साईं लंगर ॾिनोसीं पर न खाधो। पाण फरमायूं छो न खाधो? चई साईं लंगर में वॾो गोश्त हो, उहो गरम आहे, उनजो असर गरम आहे, मूंखे डॉक्टर झलियो आहे त इहो नाहे खाए। हाणे साईं त भला हावेली ते आहे न, हा बाबा मशहूर वारा साईं हावेली ते आहे की न? तॾहिं त मोबाइल बि कान ही जो चोरी ॾसी थी अचे। हे पंहिंजे लेखे आयो, जंहिं महिल चई त वॾो गोश्त डॉक्टर झलियो आहे त असर गरम आहे, त पाण बुरकी ॾिनो। मशहूर वारा साईं खिली फरमायूंसि त वॾेरा साहिब, वो जो हबीब कोट जी स्टेशन ते पकोड़ा पियो खाए, उहे त गरम न आहे। मुर्शिद कामिल जंहिंजे सीने में फैज़ मदीने जे साईं जो, फ़क़ीर तोखे केतिरियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, हिकिड़े नाज़ कयुनि फ़क़ीर, वॾा ज़िक्र पढ़ियईं, वॾा ज़िक्र पढ़ियईं, वॾा ज़िक्र पढ़ियईं, मदीने जे साईं जी ज़ियारत लाइ फरमायूं से ज़िक्र पूरो कने सरकार जी ज़ियारत थींदई, उहा बि थी। हिकिड़े ॾींहुं मशहूरनि वारे साईं साहब जे मुर्शिद कामिल सां अंगल पियो करे त हिकु ॿ ज़ियारतूं अञा आहिनि जन जे ज़ियारत करण जो शौक़ आहे। फरमायूं केर केर ज़ियारत कंदे? चयईं साईं चारई ख़लीफ़ा यानी 4 असहाब। ओ मुस्लमानो, तव्हांजो अकुल गुम थी वियो आहे जे अॼु जो मुर्शिद फैज़ ॾिए थो त जेको नबियनि जो मुर्शिद आहे उन्ही जो फैज़ छा हूंदो? अॼु जे मुर्शिदनि जा मुरीद नथा फिरनि, पीढ़नि जूं पीढ़ियूं उन्हनि जे कढ लॻियूं पयूं आहिनि, त मदीने जे साईं जा कामिल मुरीद कीअं फिरंदा? जेकॾहिं मदीने जो सोनो साईं फरमाए अन मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा, मां इल्म जो शहर आहियां, अली दरवाज़ो आहे, असांखे यकीन आहे, ईअं असांखे यकीन आहे। फरमाइनि पिया त हर कंहिंजा मथे वज़ीर आहिनि, बेशत में मुंहिंजा वज़ीर अबू बकर ऐं उमर आहिनि। पंहिंजे आका जे फैज़ ते यकीन रख, बाक़ी जे भंगई वठी पी या ईअं दुनिया जे ग़फ़लत में थी कंदे त पोइ लड़ी वेंदे। सोना साईं चारई वॾा असाब सगोरा ख़लीफ़ा उन्हनि जी बि ज़ियारत कयां ऐं उन सां गॾु सोणे इमाम हसन हुसैन जी बि ज़ियारत कयां ऐं पीरनि जे पीर दस्तगीर जी बि ज़ियारत कयां। इहे शौक़ रखो। ऐं मोबाइलनि ते वधंदे मायूं ॾिसंदा, अलाए छा छा ॾिसंदा। इहे नूरानी सूरतूं ॾिस त अंदरि में ईमान थो अचे ई न। हाणे साईं इहे ज़ियारतूं पाण फरमायूं रात ज़िक्र जूं 4 तस्बीहूं पढ़जाए, पोइ वरी तहजुद ते उथजाए, तहजुद शरीफ़ पढ़जाए, 12 तस्बीहूं दुरूद जूं पढ़जाए, पोइ घड़ी खन निंड कजाए।
हाणे न सही है क्यों सुभाणे नमाज पढ़ी तस ज़िक्र शरीफ पढ़ी सुतो वरी असर जो थियो तहज्जुद पढ़ी तहज्जुद शरीफ पढ़ी 12 दुरूद से तस्बीह पढ़ी या आहली पियो निंड अची वई सुभान अल्लाह या अखड़ी लगी ॾिसे त मशहूर वारे साईं जी आॾो वेठो पंहिंजे मुर्शिद खे ॾिसे थो ख्वाब में सैर में अर्ज़ थो कयां मांखे साईं सुहिणे मदीने जे साईं जी ज़ियारत त नसीब थी आहे पर चइनी असाबन खुलफाए राशिदैन जी ज़ियारत नसीब थिए पाण जेको आहे पंहिंजे सीने मुबारक तां ईअं रुगो शइ काहे ॾेदा कनि जीअं दरीअ जो ताक खोलबो आहे दरी जो ताक खोलबो आहे अंदरि छा आहे अंदर एकड़ी नूरानी सूरत नजर आई आ सुभान अल्लाह के फरमानस्ता है महबूब जो पहिरियों नायब हजरत अबू बकर सिद्दीक थी जंहिंखे सभिनी जे हूंदे 17 नमाज़ुनि जी इमामत महबूब कराई वरी वो दर ॾिनो अथऊं वरी ॿीहर था वो दर खोलनि वरी ॿी हिकिड़ी जाहो जलाल वारी तस्वीर नज़र आई आहे सुभान अल्लाह कई अथई पाण फरमायो अथऊं त महबूब जो ॿियो ख़लीफ़ो ॿियो नाइब जंहिंखे मदीने जा साईं पिया फरमाइनि त मां पोइ न पी थिए हा त उमिरि न पी थिए हा साईं खां पोइ नबूअत कान्हे कादियानी न हुजे केर बि हुजे एतिरी गैरत धार हिन महिल जो मसलो न आहे टाइम न आहे न त मां खोले ॿुधायां हा केर बि नबूअत जी दावा करे त बुझो पंहिंजो बि महांगो सम्झ त इन निभागे खे न ॾियां उन खां भॼी वञ चंड्रो आहे चंड्रो चंडनि खां बि चंड्रो वरी दरी बंद थी जे वरी था ताक खोलनि त वरी ॿी सूरत नज़र थी अचे पाण फरमायूं से हज़रत उस्मान गनी थई जंहिंजे नाले मदीने जे साईं फरमायो मां उस्मान खां हया कीअं न कयां जो मलाइक बि हया उता कनि वरी चौथो दफ़ो दरी था खोलनि सुभान अल्लाह अहिड़ी सूरत ई ॾिसी न पियो सघे पाण फरमायूं से हज़रत मौला हैदर करार थी मुंहिंजे सोने साईं जो जंहिंखे महबूब फरमाइनि पिया जंहिंजो मां मौला यहाँ अली बि हुनजो मौला आहे पोइ वरी दरी था खोलनि वरी हिकिड़ी नूरानी सूरत नज़र थी अचे पुछे थो साईं हे केर आहिनि पाण फरमाइनि था हे ॿई ज़ियारतूं थींदियूं पोइ थो ॾसियाए वरी ॿी ज़ियारत सुभान अल्लाह फरमाइनि था हे महबूब जा उहे शहज़ादा थी हज़रत इमाम हसन ऐं हज़रत इमाम हुसैन जन जे लाइ सरकार फरमायो त जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि वरी हीअं जो कयूं त वरी पीरनि जे पीर जी ज़ियारत इते हाणे हे फरमाइनि था बसि चए थो साईं वॾा थोरा कई पाण फरमायूं अब्बा जाते मदीने जो साईं आहे उते इहे सभई हाँ जाते जे तुंहिंजे असांजे सीने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि सरकार जी मोहब्बत आहे महबूब जी सुन्नत आहे महबूब जी शरीयत आहे ज़ात कहिड़ी बि अथई आहे काथे बि ख़ुदा जो कसम आहे मदीने जो साईं तुंहिंजे सीने मुबारक हा पोइ इहो महबूब त पाकाई सां बेटा ई साईं थो फरमाए त तूं ॾींहं जो गुज़ारे थी ॾम सां ओ सोणी तूं छो ॿुधीअ लहरुनि में लुढ़ीअ तूं ॾींहं जो गुज़ारी ॾम सां ऐं रातियूं साण में हार असांखे दुनिया बि खपे दुनिया जा मज़ा बि खपनि दुनिया जूं ॻाल्हियूं बि खपनि हे त उन्हनि आशिक़नि जूं ॻाल्हियूं आहिनि जेके दुनिया तां हथु खणी विया मदीने जे साईं खे भाकुर में खणी बीही रहिया मुर्शिद कामिल मिले त ख़बर पए न मदीने जो साईं ऐं चए साईं त सलातो सलाम मिले या रसूल पर साईं खे नऊज़ बिल्लाह ख़बर कान थी पए हेॾे वॾे मलाइक जी तफ़सील मदीने जो साईं थो बयान करे महबूब फरमाइनि था पिया हुनजो कद एॾो वॾो आहे अर्श अज़ीम जे हेठि हुनजो सिर आहे पेर हुनजा सतनी ज़मीननि जे हेठि आहिनि हाणे इन जो कमु कहिड़ो आहे अलाह जो घणो जहान आहे अलाए छा छा आहे पर उनजो को त कमु त हूंदो न उनजो कमु बि मदीने जो साईं थो ॿुधाए त उनखे अलाह पैदा कयो आहे छो पैदा कयो आहे
कहिड़े कम लाइ पैदा कयो आहे रब मालिक आहे उन जी मर्ज़ी आहे पर अल्लाह ॿुधायो महबूब तोखे असांखे सुणायो हींअर वॾे भाग वारा आहिनि बख़्त वारा आहिनि जो मदीने जे सुहिणे साईं सलाह सम्झा उमती आहे पहिरीं कुझु बि नथो चई पछाड़ी 5 वक़्त नमाज़ त पढ़े कुझु त मल्हाए पहिरीं सफ़ा ईअं तरो न वठो हेड़ो आका मिलियो आहे छा त शान आहे ॿुध त सही सरकार फरमाइनि था अल्लाह ताला इन ते हिकिड़ो ई कमु रखियो आहे उहो कहिड़ो कमु आहे त मुंहिंजे उम्मत मां मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुनिया में तशरीफ फरमा थियण खां पोइ अल्लाह फरमायुसि मुंहिंजा महबूब हाणे बादशाही तुंहिंजी नबूवत तुंहिंजी रिसालत तुंहिंजी किताब तुंहिंजो शरीयत तुंहिंजी सुन्नत तुंहिंजी हुकूमत तुंहिंजी अॻियां बि नबी हा अॻियां बि रसूल हा ईमान रखनि तुंहिंजा उमती त सचा हा पर कलमो तो ते पढ़नि शरीयत तुंहिंजी ते अमल कनि जेकॾहिं उहे माण्हू जेके अॻियनि नबियनि जे शरीयत ते अमल कंदा तुंहिंजे तशरीफ़ फरमा थियण खां पोइ मां क़बूल न कंदो मान तुंहिंजा थियनि तुंहिंजा नारा हणनि तोखे ॾिनल क़ुर ते अमल कनि तुंहिंजी शरीयत ते हलनि उम्मत हाणे साईं जी आहे पर को मञे न मञे तॾहिं सरकार फरमायो कि दुनिया में त मुंहिंजी उम्मत घणी हूंदी पर क़यामत में थोरी थी पवंदी उते साईं ताराज़ी बीहंदी हा इहो मलाइको इन करे बीठो आहे केॾो वॾो आहे सॼी ज़मीन दुनिया खे मलियूं बीठो आहे काइनात खे ईअं पंहिंजे आॾो कयूं बीठो आहे इन जी ड्यूटी कहिड़ी आहे त मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत मां केरु मर्द हुजे या औरत हुजे पहिरीं फरमाइनि था मां ते दुरूद थो पढ़े अदा अगर में मूंखे ॾिस त दुरूद आहे छा हा बच्चा जन खे आहिनि उहे हथ मथे कयो जन खे पुटड़ा आहिनि थोरो प्यार जो अंदाज़ो थो करायां जन खे आहिनि अबा प्यार आहिनि कंहिंजी गाॾी ॾिसंदासीं चवंदासीं अलाह साईं मुंहिंजे पुट खे ॿेड़ी ॾे या न पढ़ी फारिग थींदो कंहिं वॾे ऑफिसर खे ॾिसंदासीं भले पोइ बचिड़ो एॾो पढ़ियल हुजे न हुजे त चवंदासीं अहिड़ी नौकिरी ॾे आहे या न आहे यानी हर भली शइ दिलि मां पाण ई निकिरंदी हो चए न चए त इन खे ॾे छो बचे सां प्यार अदा जंहिंखे अबो अमा आहे जेॾी पंहिंजे अबे अमा जी ख़िदमत करे उहा घटि अथसि मतां ईअं जवान थियण सां हीअं मग़ज़ वाइसराए फिरी वञनि अबे जो अदब बि न करे अमड़ जो अदब बि न करे उन्हनि जी ज़रूरत बि पूरी न करे उन्हनि सां प्यार बि न करे उन्हनि सां मिठड़ो बि न ॻाल्हाए पोइ तूं सदोरो न आहे निदुरो उन्हनि सां मिठड़ो ॻाल्हाए अबे अमा जहिड़ी नेमत कान्हे त पोइ हे त औलाद आहे प्यारी आहे त पोइ जंहिंखे मदीने जो साईं प्यारो आहे मदीने जे साईं जा थोरा कंप्यूटर खणी वञे त बि ॻणे नथो सघे थोरो मुख़्तसर ॿुधायां लाड़काणे जे शेखनि मां हिकिड़े शेख ते कर्ज़ थी वियो ॾाढो मजबूर थी पियो साईं बादशाह कुर्सी वारे कुर्सी मुबारक ते ईंदा इहो टाइम आहे हिकिड़े अहल बैत सैयद खे उतां वठी आयो तव्हां सैयदनि जो क़दुरु आहे त मशवरनि वारे साईं वटां हल मुंहिंजे लाइ दुआ घुराईंसि दरगाह ते आया अञा साईं बादशाह हवेली तूं कोन ॿाहिरि आया हा साईं नाले मिठा साईं बादशाह मिलिया उन्हनि सां सखी खे अर्ज़ु कयूं पाण फरमायूंसि साईं तूं दुआ जो अर्ज़ु मशहूरु वारे साईं खे तूं कर हाणे साईं आया आशिक परवाना जमायत ईअं वेही रहिया उहो जेको अहल बैता मिलियो हथड़ो चुमियऊं पोइ उनजे लाइ दुआ घुराई साईं ग़रीब थी वियो आहे कर्ज़ थी वियो अथसि हिन लाइ दुआ घुर कर्ज़ दर्ज़ लही वञेसि गंज थिएसि हा साईं बुरकी हा साईं दुआ फरमायो दुआ दुआ मुंहिंजा मिठा भाउ साईं त उसरी विया हवेली ते जमायत वई
साईं सखी नाले मिठे बादशाह मानड़ी ठहराई उन अहल बैत जे लाइ। अहल बैत आयो आहे त चईंसि साईं सां मिली पहुचो त लंगर करे पोइ वञिजो। हाणे मानड़ी ते वेठा त साईं नाले मिठे से बादशाह ने पुछियोसि, छो त साईं उन महिल विया मानी खण अहल बैतनि जी गरम उन सैयद जी। साईं दुआ घुरायई त साईं खे ख्याल हो त अॻ में साईं पंहिंजे लाइ घुराईंदो। चए हा साईं कहिड़ी दुआ घुराई? चए हिन लाइ घुराम त साईं नाले मिठे से फरमाए साईं हे छा की पंहिंजे लाइ छो न घुराई अॻ में? हा साईं। अरे साईं तूं अॻ में पंहिंजे लाइ घुराया हिन जे लाइ पोइ घुराया। चए साईं मां त हिन जे लाइ घुराई। उहो सैयद बि ज़ाहिरी ग़रीब अबा उन माण्हूअ खे 3 सोन जा दुकान थिया, कर्ज़ विया लाइ काॾां बरकत पई। छा थो सम्झे? हाणे मूंखे ॿुधाए मदीने जे साईं जी दुआ छा? कल्ह प्यार में कंहिंजे लाइ रुनो आहे? बचड़े खे तकलीफ़ अचे त कीअं रोईंदा आहियूं? भले ग़लती करे, केॾो बि बच्चो ग़लति कमु करे जेल में पए त बि अबो रोईंदो आहे, मुंहिंजो बचड़ो मालिक कढी ॾे। क़यामत जे ॾींहुं अबो न रोईंदो। अलाह फरमाए थो पंहिंजे लाइ रड़ियूं कंदो। पुट खे चवंदो भॼड़े नथो सुञाणे, मां न रोईंदी। अड़े नबी पंहिंजे उमत जे लाइ न रोईंदा। नफ़्सी 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 यानी माखे 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 बचाए मुंहिंजा मौला। अहिड़ी बेपरवाही हूंदी ओ उन टाइम ते इन हशर जे मैदान में अॻियनि में पोयनि में मदीने जो साईं हूंदो जेको तो असां गुनहगारनि जे लाइ रोईंदो त उम्मती 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 उम्मती। केरु लाहींदो हुयो असां? ॿिया बि अलाए छा दुआऊं आहिनि दुनिया में। दुआऊं आहिनि कहिड़ी शइ आहे? मजा सोना अॼु जंहिंजो हे मुहर्रमुल हराम महीनो आहे, हसनैन करीमैन जन जे लाइ मदीने जो सुहिणो साईं रोईंदो रहियो। तोखे असांखे कहिड़ी ख़बर? असांजूं अखियूं पंहिंजे बच्चनि लाइ रोईंदियूं आहिनि, बाक़ी ॿिया जेके सचा घोड़ा ॻाड़ींदा, जेके मदीने जे साईं जा सचा आशिक़ हूंदा से ॻाड़ींदा। हदीसन मुबारकन में लिखियो पियो थी का बि ॻाल्हि ॻुझी अल्लाह पंहिंजे महबूब खां न रखी आहे। साईं जी चाची आहे, सरकार ॾे आई आहे, रोईंदी आई आहे, ॾाढो ॾुखियो ख़्वाब मां ॾिठो आहे। पाण फरमाए अथऊं छा ॾिठो थी? साईं ॾाढो ॾुखियो ख़्वाब ॾिठो आहे। फरमायो त बयान कर। अर्ज़ थी करे मां ख़्वाब ॾिठो आहे तुंहिंजे पाक जिस्म जो गोश्त मुबारक जो टुकड़ो कपे मुंहिंजी हंज में रखियो अथऊं। रोए अलाए कहिड़ो ख़्वाब आहे, अलाए छा थींदो। अदा दर्द खणी मदीने जे साईं ॾे वेंदे त दर्द दर्द न रहंदो। आखे दर ते आयुमि मेरा दर्द न गया, अड़े ते कुसूर मथे दा भी नहीं नहीं। सोने साईं खे अर्ज़ कई पाण मुर्कनि था मुर्की फरमाइनि था ख़्वाब त ॾाढो सुठो आहे। छा थो सम्झे? ख़्वाब ॾाढो सुठो आहे। रोईंदड़ अखियूं खिली थियूं पवनि, दिलि में उमेद जा गुल टिड़ी था पवनि। छा पई सम्झे? छा सोचे आई? हेॾो छा रहमत थी वई आहे? रहमत लिल आलमीन जे ज़बान मुबारक मां अहिड़ो गुफ़्तगो निकितो आहे। मुर्की अर्ज़ थी करे मां घोर वञां कीअं सुठो ख़्वाब आहे। पाण फरमायूंसि मुंहिंजी न्याणी जन्नत जी राणी ख़ातूने जन्नत खे हमला इहो पुट ॼमंदो। ओ इहो थी ग़ैबदान नबी। अञा उहा ॻाल्हि थी कान्हे, अॻे था फरमाइनि पुट ॼमंदो ऐं उहो तुंहिंजे हंज में ईंदो, तूं उनखे खणंदीअ। इहो सम्झ त ॼण मुंहिंजे गोश्त मुबारक जो टुकड़ो थी। हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। हुसैन सरकार था फरमाइनि मां मऊआ मां हुसैन मऊआ। ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी हुसैन सां मोहब्बत आहे। मुंहिंजा रब तूं बि हुसैन सां मोहब्बत कर। हुसैन मुंहिंजे औलादनि मां मुंहिंजी औलाद आहे।
बी दुआ में था फरमाइने हुसैन मुंहिंजे न्याणी जो पुट्रा हुसैन मुंहिंजो पुट्रा। अड़े सुञाणण वारी अखियूं खपनि। करबला जे मैदान में दुनिया अंधो कयो न सुञाणे सघिया त पोइ अॼु बि जेके व्याज रुश्वतूं शरीयत लताड़ियो था तव्हांखे बि अखियूं कोन्हनि। उन्हनि जो हो इम्तिहान हो हिननि जो हे इम्तिहान आहे। मुंहिंजा सोना इहो बचड़ो विलादत थी आहे सरकार ॾे ख़बर पहुती आहे पाण पंहिंजे न्याणी जे घर मुबारक आया आहिनि हैदर करार में वेठा आहिनि अछड़े कपड़े में वेठे सुहिणो हुसैन शहज़ादो सरकार खे था ॾियनि। आज़ान महबूब था ॾियनि कन मुबारक में इकामत महबूब था ॾियनि कन मुबारक में। इन आज़ान इकामत जो असर हो जो करबला जे मैदान में नेज़ा तीर वसन पिया पोइ बि हुसैन नमाज़ पढ़ी। तोखे असांखे आज़ान जो कहिड़ो क़दुरु अथई ॿुधायां आज़ान जो क़दुरु। हिते जेको आज़ान जे मुल हे भांगी ॾींदई हे सीरत में ॿुधायां तो ॻाल्हि ॿुधजांइ वरी पाण बि ॻोल्हजांइ। मौला हैदर करार जे सीरत मुबारक में लिखियो पियो आहे हिकिड़े भेरे फरमायूं मूंखे ॾाढो अफ़सोस आहे अफ़सोस आहे। अर्ज़ कयो साईं छाजो? पाण फरमायूं त मां हसन ऐं हुसैन जे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां आज़ान छो न घुरी? सम्झी छा पैसा दुनिया बादशाही असां को अलाह पुछे तो पंहिंजे औलाद जे लाइ बादशाहियूं घुरियूं बीमारनि खां शफ़ा घुरियूं दुनिया आख़िरत जा फ़ाइदा घुरियूं आज़ान छो न घुरी हसन ऐं हुसैन जे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां? जे मां घुरां हा त हिननि ॿिन्ही खे मुंहिंजो मुर्शिद हादी रसूल मुअज़्ज़िन पढ़ाए छॾे हा। मुअज़्ज़िन इहा थी मुअज़्ज़िन। मुंहिंजा सोना पीर साईं रोज़ेदणी बादशाह जे मलफ़ूज़ात शरीफ़ में आ त आज़ान ॾियण वारे जूं बरकतूं ज़ाहिर पिया कनि। हदीसूं हिकिड़ो अहल बैत बयान पियो करे पाण फरमायूंसि पाण बि त सैयद सैयद मोहम्मद राशिद रोज़ेदणी सरदार पाण फरमायूंसि त इहे आहिनि पर उन जे लाइ न जेको अलाह जे लाइ ॾिए बाक़ी मानीअ जे लाइ जेको ॾिए त पोइ उन जे लाइ इहे सवाब न आहिनि। आज़ान जो क़दुरु उन वटि आहे जंहिंजे हथों आज़ान मिली आहे। तोखे असांखे कहिड़ी ख़बर? महबूबन आज़ान ॾिनी आहे इकामत पढ़ी आहे पोइ मौला हैदर करार खां पुछनि था नालो छा रखियो अथसीं? अर्ज़ थो करे त मामे इहो ताब काथे आहे तो खां सवा नालो रखां मुंहिंजा आका नालो मुबारक रखंदी तूं। पाण फरमानिस था अली कुझु सोचो अथी? जे हा साईं सोचो अथां। छा? हर पाण फरमाइनि हिन जो नालो मथों ईंदो हाय हाय काथों मथों यानी अल्लाह वटों। करीमन फरमायो त अल्लाह जो कासिद जिब्राइल अची पहुतो चए अल्लाह तो फरमा वई तुंहिंजे इन बचड़े जो नालो आहे शब्बीर जेको हज़रत हारून अलैहिस्सलाम जे ॿिए नंबर पुट जो नालो आहे। वाह जो मदीने जा साईं तुंहिंजो शान आहे रब सां नाज़ करें त तूं करें अल्लाह सां माण्हू था कर जो अल्लाह जा महबूब आहिनि। जिब्राइल खे फरमाइनि था जिब्राइल शब्बीर नालो मुंहिंजे अखियुनि ते पर इहो नालो अबरानी ज़बान में आहे मूंखे रब अरबी ज़बान ॾिनी आहे अरबीअ में नालो ॾे। वरी वापसि साईं देर हिकान जिब्राइल सलाम कई अलाह साईं फरमायो त इन जी माना वारो नालो था ॾियूंसि हुसैन। हाय हाय बचड़ा ॼमंदा आहिनि न भले कजो कारो किठो हुजे ढूलो हुजे कीअं बि हुजे त बि चवंदा चंद्र हा बा चवंदा। हिकिड़े बादशाह हो
वो ऐलान कई पंहिंजे मुल्क में त जेको भी शहर जो सोने में सोनो बचड़ो मांखे ॾेखारींदो खणी इनाम ॾींदो। हाणे साईं अल्लाह जो जहान सोने को सोना बचड़ा कोई न पियो खणी अचे, थोड़ा खुश हो तो पीछे मिलते हूं हाल वाइस तकरीरा करे दे पिया। फकीर चवंदा असां बि उन्हीं महिल मिलूं, हाणे इन में विच में विसरी वञी ॻाल्हि त पोइ काॾे वञूं। पोइ हिकिड़ो हुजे शहर में पेनू कारो बागड़ी टाइप, पोइ उन चयो त उनखे पंहिंजो पुटो उहो वरी बाछा ॾे खणी वियो, टंगियूं फिरियल कारे रंग जो, न साफ़ न कुझु, बाछा खे हेड़ो सुहिणो साईं कोन ई शहर में। बाछा जो ॾियो से नाम चयो त पुट त जहिड़ो सुहिणो लॻे साईं। हे त इहा आहे शफ़क़त पिदरी, पर जेके आहिनि ई सुहिणा जन खे सुहिणो करे मोकिलियो वियो आहे।